नाज़िम खैरपुर नाथन शाह में यंग पीपल्स फेडरेशन तरफा लाइब्रेरी छो छालाए जे उनवान हेठ एक रोज़ा सेमिनार मुनक़िद कियो वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई आहे। वधीक तफ़सील ॾिसणो ज़ुल्फ़कार अली जतोईदी हिन रिपोर्ट में। खैरपुर नाथन शाह में यंग पीपल्स फेडरेशन जे तरफा लाइब्रेरी छो ऐं छाजे लाइ जे उनवान हेठ एक रोज़ा सेमिनार मुक़रर कयो आहे जंहिंमें सियासी समाजी मज़हबी उस्तादनि ऐं शागिर्दनि पिण वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नाथन शाह में लाइब्रेरी ज़रूरी आहे छाकाणि त लाइब्रेरी ई असांजे नौजवाननि जो जेको आहे फ्यूचर आहे इहो हुजणु लाज़मी आहे। अॼु क़ौम परस्त मज़हबी जिन भी हिन प्रोग्राम असांजे में शिरकत कई आहे असां उन्हनि जा दिलि गहराइण सां शुक्रगुज़ार आहियूं। जीअं त असांजो ही सेमिनार घुराइण जो मक़सदु सिर्फ़ु उहो ई आहे त जीअं असां पंहिंजे नौजवाननि खे इल्म तरफ़ लाड़े सघूं, उन्हनि खे अवेयरनेस ॾेई सघूं त लाइब्रेरियुनि जी समाज में केतिरी हैसियत आहे ऐं जिन समाज में लाइब्रेरियूं न आहिनि उहो समाज हुंदा जे तरफ़ आहे। छो इल्म रोशनी आहे ऐं इल्म खां सवाइ इंसान जा तलीम मैसर कैंशा यंग पीपल फेडरेशन जो सदर जी असां सेमिनार कराइण जो मक़सदु इहो त हिते असांजे स्टूडेंट में अवेयरनेस पैदा करणु आहे। मां शुक्रगुज़ार आहियां शाफ़ी बिरादरियूं ऐं समाजी साथी जंहिं असांजे प्रोग्राम में अची असांखे इज़त बख़्श कई। मां सभिनि जो शुक्र यंग पीपल्स लाइफ फेडरेशन तरफा जेके लाइब्रेरी के बारे में जदोजहद कई है असां सलाम पेश कयूं था। इन कैनशाह में का भी अड़ी लाइब्रेरी कोने जिथे असां नौजवान नस्ल पांजी तालीम और तरबियत कर सके। लाइब्रेरी न होने के करे असां जेके नौजवान नस्ल है वो होटलन ते मकानन ते रोडन ते बेराह रवी में ख़राब थी वियो है। इन करे असां चाहूँ था तो वफ़ा नाथन शाह लाइब्रेरी जल्दी में कम कराए वने जी जो असां नौजवान नस्ल है उते वेही पांजी तैयारी करे सके और पांजी सुठो शायरी थी सके। लाइब्रेरी न होने के करे असां नौजवान नस्ल जो तमाम बड़ो नुकसान थी रहो है। तालकाबार कैनशाह तरफा असां भरपूर इन जदोजहद हिमायत कयूं था और असां हर माह से इन दोस्तों सां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं इंशाअल्लाह ताला। वो वक्त पर है जिन्हें सुठी लाइब्रेरी असां इन कैनशाह में फोसो जनरल सेक्रेटरी कैंशा यंग पीपल फेडरेशन जी मां तमाम निहायत शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सभिनी दोस्तनि भाइरनि जो सहाफ़ियुनि जो वकील दोस्तनि जो त जिन्हनि पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे सेमिनार के भरपूर नमूने सां शरीक थिया उन में। ऐं जीअं त असांजो हे सेमिनार अॼोको आहे जो इनवान आहे लाइब्रेरी छो ऐं छाजे लाइ त असां जेका तहरीक हलाईंदा वफ़ा नाथन शाह लाइब्रेरी लाइ उन तहरीक में असांखे हिम्मत ऐं अवेयरनेस पैदा करण लाइ नौजवाननि खे असां ही सेमिनार ठाहियो आहे। त इन में असांखे तक़रीबन कैंशा सिटी जे सभिनी पार्टियुनि असांजी हिमायत कई आहे ऐं जंहिंजे लाइ असां तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं।